छा मामलो आहे चाचा तव्हां एजाज कयो आहे? मामलो इहो आहे त कल्ह मूंखे चई सघे 16 तारीख़ ते पैसा 5000 ते मां त कमु कराए ॾियां नालो पैसा न अचनि तूं लिखी न छाजा पैसा आहिनि बाबा? छाजो कमु कराए ॾींदो तोसां? छाजी रिश्वत तलब कई अथनि? तलब कई अथनि मां पैसा त कढाए ॾींदासीं तव्हांखे कमु न थींदो। छाजा पैसा बाबा? 75,000 पैसा हिते माना चवंदा आहिनि त 5,000 ॾियो 6,000 ॾियो तव्हांखे पोइ असां पैसा वठी ॾींदासीं। अॼु त ऑफिसूं बंदि करे भॼी विया आहिनि पोइ ख़बर त का ॿुधाए असां ग़रीब असां काॾे वञूं? असांखे बसि इंसाफ़ खपे या त असांखे वॾा बंदूक खणी अचो असांखे बसि मारो ग़रीबनि खे बसि असांजी जान छुटे बसि असां दलील थी वियासीं। असांजो इहो बसि अपील आहे सभाऊं तव्हांखे ॿधो था असांजो महिरबानी करे न ऑफिसर खे हटाइनि करप्शन लॻाए पंहिंजूं टैक्सूं था असांखे वठनि 5,000 10,000 असांखे पंहिंजियूं जॻहियूं खपनि असांखे उहो पैसो न आहे जो जॻहियूं तयारु कराए सघूं। नथा भरियूं 10,000 जनवरी महीनो लॻो पियो आहे असां दलील थी वियासीं साहिब असांजो बसि महिरबानी आहे सभु ऑफिसर खे असांजो बसि पैसा ॾे पैसा कचु मार